अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब तो फरमाए बेशक अल्लाह ताला हर शे जे मथां क़ादिर आ। अल्लाह ताला हर शे जे मथां क़ादिर आ। रब उहो आ जो का शइ नामुमकिन हूंदी आहे रब ताला जी कुदरत आहे जो नामुमकिन खे बि अल्लाह ताला मुमकिन करे छॾींदो आहे। कीअं ॿ टे मिसाल मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु कंदुसि। बाबा इंसान जे पैदा थियण जो ज़रियो छा आहे? पीउ ऐं माउ जो मेलाप। पीउ हुजे माउ न हुजे पुटु पैदा न थींदो। ॻाल्हायो। पर रुगो माउ हुजे पीउ न हुजे त बि पुटु पैदा कोन थी सघंदो। पुट जे पैदा थियण जो ज़रियो अबे अमा जो हुजणु लाज़मी आहे। औरत ऐं मर्द जो मेलाप लाज़मी आहे। उन खां बाद में बच्चो पैदा थींदो आहे। रब तो फरमाए इहो उसूल आहे। पर मां इन उसूल खे टोड़े करे जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम खे बग़ैर अबे अमा जे पैदा कयां त करे थो सघां। औलाद पैदा करण जे लाइ मर्द औरत जो मेलाप लाज़मी आहे। पर मूं ख़ुदा जी कुदरत आहे जेकॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे बग़ैर अबे जे पैदा कयां त पैदा करे थो सघां। मूं अल्लाह जी कुदरत आहे त ॾाचीअ मां ॾाची ईंदी आहे, गऊं मां गऊं ईंदी आहे, ढगो ईंदो आहे, जिन्स मां जिन्स ईंदी आहे। इहो ख़ुदा जो कानून ऐं कुदरत आहे, उसूल आहे। पर मूं ख़ुदा जी ज़ात बाबरकात मर्ज़ीअ जो मालिक आहे। मुंहिंजी कुदरत आहे जो मां नामुमकिन खे मुमकिन करे छॾींदो आहियां। पत्थर मां पत्थर ॾाची जी जिन्स कान्हे का। पत्थर मां हज़रत साले सलाम जी ॾाची कढां त मां कुदरत वारो आहियां, कढी थो सघां। अबा पाणीअ जे अंदरि माण्हू वञे बची कोन सघंदो आहे, ॿुॾी वेंदो आहे। रब तो फरमाए उन पाणीअ जे अंदरि मच्छीअ में मां हज़रत यूनुस सलाम खे मच्छीअ जे पेट में ज़िंदा रखां। मां ख़ुदा कुदरत वारो आहियां, रखी थो सघां। बाहि जो कमु त साड़ेणा, जेका शइ विझोसि साड़े रख करे छॾींदी आहे। रब तो फरमाए बाहि जो ठरणु नामुमकिन आहे। पर मां जेकॾहिं हज़रत इब्राहिम खे बाहि में वञे बाहि खे हुकुम ॾियां नार कूनी बरदऊं सलामन अला इब्राहिम। बाहि इब्राहिम जे मथां थधी थी वञा, सलामती वारी थी वञा। रब तो फरमाए त मां बाहि जो असर ख़त्म करे उनखे गुल गुलज़ार कयां त मां करे थो सघां। अबा छुरीअ जो कमु त कटणा वढणा, जेका शइ साम्हूं ईंदी आहे उनखे वढे ख़त्म करे छॾींदी आहे। रब तो फरमाए मां कुदरत वारो आहियां। जेकॾहिं इस्माइल जो नाज़ुक गलो छुरीअ जे हेठां अचे, छुरीअ जो कमु त वढणा, उनखे छॾणु कोन्हे को। पर मां ख़ुदा कुदरत वारो आहियां। मां नामुमकिन खे मुमकिन करे छॾींदो आहियां। जेकॾहिं मां हज़रत इस्माइल जे उन ॻिचीअ खे छुरीअ खां बचायां त बचाए थो सघां। मां ख़ुदा त कुदरत वारो आहियां। जेकॾहिं अबरे काफ़िर ज़ालिम काबतुल्लाह खे शहीद करण जे लाइ अची वञे, हाथियुनि जो लश्कर वठी अचे, हाथी एॾो ताक़तवर जानवर आहे, इंसान अचे ख़त्म करे छॾींदसि, भित अचे ख़त्म करे छॾींदसि, ॿी का शइ साम्हूं वॾटण अचनि उनखे ख़त्म करे छॾींदो आहे। हाथियुनि जो हेॾो वॾो लश्कर आहे, ताक़तवर लश्कर आहे। उन लश्कर खे मां नंढड़नि अबाबिलनि खां ख़त्म करायां त कराए थो सघां, कुदरत वारो आहियां। अबाया ख़ुदा जी कुदरत आहे। ख़ुदा नामुमकिन खे अगरि मुमकिन करे ॻाल्हायो त करे थो सघे। नामुमकिन खे ख़ुदा कुदरत वारो आहे, करे मुमकिन करे त करे थो सघे। छो त इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। रब तो फरमाए मां हर शइ जे मथां क़ादिर आहियां।